नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। हमारे कंदकोट का खबर ॾिनाऊं। कंदकोट में रात तेज़ हवाउनि सबब बिजली जा पोल किरण सबब ज़ख़्मी थियल वापडा अमलदार पारां वार न करण वारे अमल ख़िलाफ़ चन्ना मोहल्ले जे रवासियुनि जो होंडा मोटरसाइकिल शोरूम वटि रोड ब्लॉक करे टायर साड़े एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। इन मौक़े ते रहायशियुनि अज़ीज़ जान, चन्नो, मोहम्मद यूसुफ बाजाणी ऐं ॿियनि चयो त वापडा अमलदारनि जी नाअहरी सबब बिजली जा पोल किरी पिया, जंहिं सबब असांजो माण्हू ज़ख़्मी थी पियो। मुसलसल वापडा वारनि खे इतला ॾियण बावजूद बि को बि अमलदार न पहुतो। असांजे घरनि मथां बिजली जूं तारूं किरियल आहिनि, जंहिं सबब जानी नुक़सान पिणु थी सघे थो, पर अफ़सोस नाअहल इंतिज़ामिया निंड सुतल आहे। एहतिजाज कंदड़ वापडा अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिणु कई ऐं डिप्टी कमिश्नर मुनव्वर अली मिठाणी ऐं ॿियनि वस वारनि खां बिजली जूं तारूं हटाइण ऐं वापडा अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो पिणु कयो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।